प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। शाहिदियूं। सारा ऐं मेलनी येसू सां मिलियूं। छा तव्हां जे दिल में कॾहिं ही ख्याल आयो आहे त तव्हां 2000 साल अॻु पहिरीं हुजो आ ऐं येसू सां मिलो आ? छा तव्हां उन्ही खे ॾिठो या ॿुधो आहे? मेलनी, तव्हां सां छा थियो हो? तव्हां जी येसू सां कॾहिं मुलाक़ात थी? ॿारनि जे प्रोग्राम में जेको मुंहिंजी मां असांजे घर ते ई सेखारींदी हुई। असां हुन जे बारे में ॻाल्हि कई था कीअं को खुदा जी भाषा में दाख़िल थी सघे थो रुगो यसू जे वसीले सां, ऐं यसू ई असांजा सभु गुनाह माफ़ करे सघे थो, छाकाणि त हुन असां लाइ पंहिंजी जान ॾिनी आहे। ऐं मूं पंहिंजी दिल में सोचियो जेकॾहिं के इंसान कॾहिं को गुनाह न कयो आहे ऐं ॿियनि लाइ एतिरो सुठो कमु कयो आहे, पोइ त हू असांखे तमामु घणो प्यार कंदो हूंदो। तॾहिं मूं हिन खे पंहिंजे दिल में अचण जी दावत ॾिनी। तव्हां ईअं कीअं कयो? जॾहिं मूं दुआ कई। उन खां पोइ छा थियो? उन खां पोइ मां हुन खे हर इहा शइ जे बारे में ॿुधाए सघां थी जे मूंखे दुख ॾिनो आहे। ऐं हुन जी सुठी मदद लाइ हुन खे महिरबानी चई सघां थी। हुन मूंखे नओं इंसान बणायो ऐं मूंखे ख़बर आहे त मूं वटि को आहे जंहिं ते मां भरोसो करे सघां थी ऐं हू मूंखे कॾहिं मायूस न कंदो। सारा, तव्हां बि येसू सां मुलाक़ात कई हुई। असांखे ॿुधायो ही कीअं शुरू थियो? हिकु गीत जे ज़रिए जेको मूंखे तमामु घणो पसंदि आहे। सिघो तू हलिया ओ अर्शन वारा वाटू ॾिसूं पिया वरिया। जॾहिं आऊं ही गीत ॻाए रही हुयसि, मूं महसूस कयो ही मुंहिंजे लाइ सच आहे। इन ई ॾींहुं शाम जो मूं पंहिंजी माउ सां हिन बारे में ॻाल्हि कई। मूं उन्हनि सां गॾु दुआ कई। अहिड़ी तरह मुंहिंजी मुलाक़ात येसू सां थी। मूं हुन खे पंहिंजी ज़िंदगीअ में अचण लाइ चयो ऐं मूंखे ईअं लॻो जीअं हिकु भारी वज़न मुंहिंजे कुल्हनि तां लही वियो। मूंखे तमामु घणी आज़ादी महसूस थियण लॻी। कंहिं बि वक़्त ते कंहिंखे बि येसू सां मिलण खां न रोकणु घुर्जे। ही तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे। येसू चाहे थो त तव्हां हुन जे बारे में ॼाणो त हू तव्हां खे प्यार करे थो। हुन चयो जेको बि मूं वटि ईंदो तंहिंखे आऊं कॾहिं बि न मोटाईंदसि। यूहन्ना 6:37 आहे। तव्हां बि इहो छो नथा करियो जेको मेलनी कयो? हुन जे साम्हूं पंहिंजा गुनाह क़बूल करियो ऐं जीअं सारा कयो। हुन खे चवो त हू तव्हांजी ज़िंदगी में अचे। येसू दुआनि जो जवाब ॾिए थो। तव्हां खुदा जा पुट ऐं धीउ बणिजी वेंदा। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।